ॻोठ हाफ़िज़ खैरमहमद पंवर वासियुनि जो स्कूल में बुनियादी सहूलतनि जे खोट ख़िलाफ़ छंडण मोरी वटि एहतजाज ऐं धरणो। दादू जोही रोड बंदि। जोही वेझो ॻोठ हाफ़िज़ खैरमहमद पंवर जे प्राइमरी स्कूल जे शागर्दन वालदेन ऐं ॻोठाणनि स्कूल में बुनियादी सहूलतनि जे खोट ख़िलाफ़ दादू जोही रोड ते छंडण मोरी वटि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। एहतजाज कंदड़ ॻोठाणनि अकबर पंवर, कासिम पंवर, अकरम पंवर ऐं ॿिनि साफ़ नालो दाहींदे चयो त ॻोठ हाफ़िज़ खैरमहमद पंवर जे प्राइमरी स्कूल में उस्तादनि जी खोट समेत का बि बुनियादी सहूलत मुयसर नाहे। हुन चयो त स्कूल में फर्नीचर जे खोट सबबि मासूम ॿारड़ा पट ते वेही तइलीम पिराए रहिया आहिनि, जॾहिं त स्कूल में पटे वालो मुक़ररु न हुजण करे शागिर्द तोड़े शागिर्दियाणियूं ॿुहारी ॾियण ते मजबूर आहिनि। हुननि तइलीम खाते जे सूबाई वज़ीर समेत समूरनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त ॻोठ हाफ़िज़ खैरमहमद प्राइमरी स्कूल में उस्ताद अमले समेत फर्नीचर, पाणी ऐं ॿियूं बुनियादी सहूलतूं फराहम कयूं वञनि ते जीअं मासूम ॿार बहितर नमूने तइलीम हासिल करे सघनि। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। अमरला शारी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, जोही।